ब्याज की शरह 2.5% घट करे 15% मुक़रर करे छड़ी। स्टेट बैंक जो चवण है तो महंगाई की शरह में वडे पैमाने ते घटताई थी है। IMF सां मुआहदे की सूरत में पर डे रकम मिलण जा इम्कान वधी विया आहिनि। सेप्टेम्बर महीने दौरान करंट अकाउंट खसारो मुसलसल बियो भेरो सरप्लस रहियो आहे। नए माली साल में GDP की शरह 2.5% खां 3.2% रहंदी। हुकूमत तरफा वफाकी काबीना में तब्दीली जो फैसलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण है तो हुकूमती कोशिशुनि सबब मुल्की मईशत मजबूत थी रही है। व्याज की शरह में घटाई से कारोबारी सरगर्मियुनि शयूं ॿाहिरि मोकिलण ऐं रोज़गार के मौक़े में इजाफ़ो थींदो। महांगाई की शरह 38% मां घटि थी 7% ते अची वई आहे। डफेड़ पखेड़ींदड़ ऐं मुल्क के दिवाले जे कंधीअ ते पहुचाईंदड़नि जा मंसूबा नाकाम थिया आहिनि। मुल्की बका जे लाइ पंहिंजी सियासत की कुर्बानी ॾींदड़नि खे तारीख़ हमेशा यादि रखंदी। सऊदी अरब ऐं कतर जा दौरा तमाम घणा कामयाब रहा आहिनि। मुलाकातुनि के नतीजे में पाकिस्तानी वफ़द जल्द सऊदी अरब जो दौरो कंदो। पाकिस्तान ऐं कतर तेज़ी से अॻिते वधण जो फैसलो कयो आहे। कतर की सीड़पकारी बाबत टीम जल्द पाकिस्तान जो दौरो कंदी। वफाकी काबीना में 9 माण्हुनि खे शामिल करण जो वक़्तु अची वियो आहे। जल्द वफाकी काबीना में तब्दीली ईंदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो है तो आलमी अमन खतरन ऐं चैलेंजन के मुंह ॾेई रहियो आहे। अमन कोशिशुनि बावजूद फलस्तीनी ऐं कश्मीरी ॾुखियनि हालतुनि के मुंह ॾेई रहिया आहिनि। गॾियल क़ौमुनि जी निगरानी में केतिराई अमन मिशन कम करे रहिया आहिनि। सिंध हाई कोर्ट तरफा निगरी फातिमा फड़ो जो केस हिकु दफ़ो बीहर दहशतगर्दी टोड़ अदालत मुंतकिल करण जो हुकुम। फरियादी धुर के ॿुधण खां सवाइ केस सेशन कोर्ट मुंतकिल करण जो फैसलो रद्द। निगरी के वालिदैन जो चवण है तो बासरन जवाबदार केस तात खणाइण जे लाइ खेनि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हू झुकण वारा आहिनि। इंसाफ़ जे लाइ हर दर खड़कायो वेंदो। अमरीका जो नओं सदर केरु हूंदो फैसलो सुभाणे थींदो। अमरीकी नायब सदर कमला हैरिस ऐं अॻूणो अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प आम्हूं साम्हूं। अॻूणे सदर डोनाल्ड ट्रम्प जो चवण है तो कमला हैरिस हाणे पॉलिसी आइडियाज़ पेश करे रही है। 4 सालनि में ईअं छो न कयो। डेमोक्रेटिक की सदारती उम्मीदवार कमला हैरिस जो चवण है तो डोनाल्ड ट्रम्प इक़्तिदार में आयो तो मुल्क गैर कमज़ोर थी वेंदो। छोर मां मुबैना तुरख वरितल निगरी आसू कोहली 2 वरहनि खां पोइ जंगशाई मां बाज़ियाब। निगरी जो चवण है अब्दुल रहमान शेख नाले शख्स खेसि अगवा करे मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़ैरात वठण ते मजबूर कयो। ऑस्ट्रेलिया पहिरीं वनडे मैच में पाकिस्तान के सख्त मुक़ाबले खां पोइ 2 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम जे बॉलरनि रुगो 204 रन्स जो टारगेट भी मुश्किल बनाए छॾियो। हारिस रऊफ़ जूं 3 ऐं शाहीन आफरीदी जूं भी 2 विकेटूं। नसीम शाह ऐं मोहम्मद असलैन जी 1-1 विकेट। कैंगरूज़ कप्तान पैट किम्स ऐं 32 रन्स ठाहे यकीनी शिकस्त खे कामयाबी में तब्दील करे छॾियो। हर्ष इंग्लिश जूं 49 ऐं स्मिथ जूं 44 रन्सूं। अॼु ई